इन मोहब्बत ताईं न पहुची नथा सघूं पर इन्हनि जे मोहब्बत के किरोड़े हिस्सा कजनि उन मां बि जेकॾहिं कंहिं हिस्से जो हिस्सो नसीब थी वञे न असीं गनीमत था सम्झूं मुंहिंजा भाउ अहले इल्म ज़रूरु आहियो हिन दुनिया जे अंदरि चालाक ऐं होशियार ज़रूरु आहियो पर मां चवंदो मुंहिंजा भाउ उन चालाकी ऐं होशियारीअ खे अवां मोहब्बत में तब्दील करे मकारी खां बची जेका थोरी ज़री मिले न उनखे कबूल करे ॾाढो ॾुखियो दौर अची वियो आहे अवां ॾिसो न तव्हां जंहिं पासे निहारियो मां पाण खां थो पुछां अवां पाण खां पुछो भला को घर नज़र अचे थो जंहिंमें भाउ भाउ सां ठहियल हुजे हिकिड़े पीउ जा पुट विढ़ियल हूंदा पाड़े में अमुन अमान जो मसइलो हूंदो केरु कंहिंजो कोन्हे को रब चए थो दुनिया वारो अहिड़ो निज़ाम ॾेई छॾियो तव्हां त पंहिंजे इर्द गिर्द में निहारींदो त केरु कंहिंजो कोन्हे त सुभाणे अहिड़ो ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहं ते पीउ पुट जो कोन हूंदो मां धीउ जी कान हूंदी भाउ भाउ जो कोन हूंदो अल्लाह खिलाफ यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन हिकिड़ो ॿिए जो दुश्मन थी बीह रहंदो हुन निहारे ते अगरि तव्हांखे कमी ईंदी त मुंहिंजे सुहिणे मोहम्मद करीम जी मोहबत करो अहिड़ो ॾींहुं अचिणो आहे किरोड़े साल गुज़री वञनि हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जंहिं ॾींहुं वरी सभिनी खे उथारियो वेंदो त उथो मुझे आका फरमाए तो ईमान वारो अवां दुनिया के अंदर मां मुस्तफा करीम जा थी रहो वरी जॾहिं कब्र में दाखिल थींदो न त मलाइका अवां खां पुछंदा कहिड़ा सवाल कंदा अहले इश्क चवनि था तव्हां खां निमाज़ न रोज़ो न ज़कात न हज उमरो न अवां खां पाड़े वारनि जा हक़ कोन पुछंदा पर कब्र में सिर्फ़ ईमान जी परख थींदी उहा कहिड़ी आहे त ॿुधायो तुंहिंजो रब कहिड़ो तुंहिंजो नबी कहिड़ो तुंहिंजो दीन कहिड़ो मुंहिंजे आका व मौला हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने साहब की तशरीफ आवरी थींदी मुझे नबी फरमाया त ईमान वारा कब्र में तू सुञाणे वठ जा क़यामत में वाइदो थो कयां त मां मुस्तफा सुञाणंदोसां कब्र में जिते ईमान जी परख थींदी न उते तू सुञाणजा त ही मुंहिंजो महबूब आहे क़यामत में जिते अमल तुरंदा त मां मुस्तफा बीठो हूंदुसि पुलसरात ते कदम रखंदे पढ़ी ॾिस मिस्कात शरीफ़ हदीस खे तिरमिज़ी शरीफ़ हदीस खे मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो त मुंहिंजो उम्मती पुलसरात ते कदम रखंदो त मां मुस्तफा हथ खणंदो त अल्लाहुम्मा सल्लि उम्मती मौला ही मुंहिंजो उम्मती आहे हिनखे सलामती सां टिपा साहबी फरमाया मुंहिंजे नबी फरमायो त दुआ घुरण जी देर हूंदी ईअं टिपी वेंदो जे खिवण जो झटको ईंदो पर शर्त इहो आहे त दुनिया में तूं रसूलुल्लाह जो थी रह शर्त इहो आहे त तूं पंहिंजे सुहिणे नबी सां मोहब्बत कर भला ॿियो नथो पुॼे न त रसूलुल्लाह जे दीन में जेके अहम अहम पहलू आहिनि उन्हनि ते अमल कर जॾहिं तोखे दावत मिले न त तुंहिंजे नबी जे ज़िक्र जी महफ़िल थी थिए त तूं डुकंदो अचु भॼंदो अचु छा थी पियो साईं ताजमहल दावत न ॾिनी मूं तोखे न चयो तो मूंखे न चयो पर जेकॾहिं को प्रोग्राम अचे न त तूं उन में डुकंदो हलियो अचु ही मुंहिंजो ईमान आहे त दावतीअ खां वधीक तोखे अलाह अजर छो दावत वारो सोचींदो आहे त साईं राज़ी थिए जंहिं मूंखे दावत ॾिनी वरी अॻियां थी वेंदासीं त ॾिसे त आयो हो पर मां सम्झां थो भली तूं पछाड़ी जे कुंड में लिकी वञी वेह न रुगो अचु ख़ुदा जे रज़ा जे ख़ातिर न त उहो मुंहिंजो अलाह फरमाए थो बाना मां रब आम माण्हुनि वांगुरु न मां अलाह उहो आहियां जेको अलीम बिज़ात सुदूर आहियां तुंहिंजे सीननि जा राज़ बि ॼाणंदो आहियां त तुंहिंजा इरादा छा आहिनि ऐं तूं सुभाणे छा कंदे उहो अलाह क़यामत ॾींहुं चए थो मां रब अजुर ॾियण ते क़ादिर आहियां जे तूं मूं रब जे रज़ा जे ख़ातिर निकिरी अॼु मुंहिंजे नबी जो शान ॿुधण ईंदे न क़यामत में मां ख़ुदा बि तोखे ईअं हण मयो था जंहिंजो को शुमार ई मूंखे साईं फरमाए त निमाज़ ऐं मेराज जो ज़िक्र ई माही रजिबुल मुरजिब हले पियो इन में असां हुआ अहले सुन्नत जमात वारा ख़ुसूसन ज़िक्र कंदा आहियूं त बाबा मेराज जो ज़िक्र थिए रसूलुल्लाह जी मेराज वारी ईद ईंदी पर हिन महीने में सुहिणे अली अल मुर्तज़ा शेरे ख़ुदा जी विलादत आहे मां चवां थो अहले सुन्नत जमात वारा जेकॾहिं रब करीम तौफ़ीक़ ॾेई न
तो तेरी रजब ते सोने अली जे विलाद जा जिक्र कर मां त हिकु पढ़ियल आम माण्हू आहे जेकॾहिं को सुठो वाइज़ी या मौलवी मिली वञे त तव्हां सोने अली मुर्तज़ा जे विलाद जो ज़िक्र करायो त अव्हां खे दुनिया वारा जेके चवंदा आहिनि न त हिननि खे अली मुर्तज़ा सां प्यार कोन्हे मां चवंदो मुंहिंजे सुहिणे नबी जा उम्मतीयो अहले सुन्नत जमात में ही वाहिद हिकिड़ो ई टोलो आहे जेको कंहिं सां बग़ावत कोन कंदो आहे जंहिंजे मुहबत में छॾियो न हुन सभिनी सां प्यार कंदो डॉक्टर ताहिर कादरी साहब हिकिड़ो किताब लिखियो असैफ़ जली विलायत मुनकर अली उन में लिखे त जॾहिं ख़ैबर जो किलो फतेह पे थियो त रसूलुल्लाह जो सहाबी डोड़ंदो आयो मुंहिंजा आका होॾे निहारियो त सही सोने अली इन ख़ैबर जे किले जे दरवाज़े खे लत हई आहे जेके 70 माण्हू चोरे नथा सघनि उहो 40 गज़ परे वञी किरियो आहे वरी जॾहिं हज़रत अली जी ढाल खण हेॾे होॾे थी वई न त सोने अली डुकी वञी उन दरवाज़े खे हथ में खणी काफ़रनि जे तलवारुनि जे अॻियां झलियो आहे मुंहिंजा आका मूंखे सम्झ में नथो अचे अली मुर्तज़ा हेॾे दरवाज़े खे कीअं खणी बीठो आहे त डॉक्टर ताहिर कादरी साहब लिखे थो त मुंहिंजे रहमत वारे नबी फरमायो त अल्लाह अलीअ खे एतिरी ताक़त अता कई आहे जंहिंजा 100 हिसा आहिनि हिकिड़ो हिसो अल्लाह अलीअ खे दुनिया में अता कयो आहे एतिरो मुझे सुने नबी जो प्यारो जो हिजरत वारी रात जॾहिं सभु सहाबी मदीने पाक में अची चुका हा मुझे साईं फरमाए अली तू ये अमानत काफरन के ॾेई पहुच जा जॾहिं सोनो अली फरमाए तो त मां मदीने पाक में पहुतुस त मूं ॾिठो त मुझे रहमत वारे नबी हिकु महाजर हिकु अंसार सहाबी के पाण में मिलाए फरमाए ही तुंहिंजो भाउ ॿिए खे टे सां मिलाए पाण पर ही तुंहिंजो भाउ मां जॾहिं मदीने पाक में पहुतुस त सभिनी जा जोड़ ॾिठमि त मूं अलीअ जे अखियुनि में लुड़का आया त मुंहिंजे रहमत वारे नबी फरमाए अली छो थो रोई मुंहिंजो क़िबला हिकिड़े खे ॿियो भाउ मिली वियो हर का ॿ जोड़ा आहिनि मां अली देर सां आयुसि अकेलो आहियां त मुंहिंजे साईं फरमाए अली घबरा न अली अंत अखी फी दुनिया वल आखिरत ही दुनिया में हिक ॿिए जा भाउर आहिनि मां मुस्तफा थो चवां त अली तूं दुनिया में बि भाउ ई मुंहिंजो तुंहिंजे क़यामत में उथ चए त अली मुंहिंजो भाउ उन शेर खुदा जी विलादत भी न महीने में आ 27 रजब जी रात मुझे करीम रब मेहरबानी करे तुझे मुझे आका के मेराज करायो राज